नादिन ख़बर शामिल क्यों था। फ़हीम अली जट की रिपोर्ट मुताबिक गरीब मुस्तक अवाम के पैसों से दाड़ो बातली टंडो गुलाम हैदर जी हद हाई स्कूल 2 जे पुठियां नाली मानी कश्मीरी जैसी बैठक आ जिते हू बेनज़ीर इनकम सपोर्ट के पैसों में 1000 का 1500 रुपया कटौती करे पियो। कूड़ी पर्ची पिण ठाहे ॾेई गरीबन के पैसों से सरेआम दाड़ो हणन लगो। खेन को भी चवण वारो ना है। अवाम जो चवण है तो असां खेन पैसा कटण नथा ॾियूं तो असांखे सॼो ॾींहुं ज़लील करे शाम जो वापसी तो कयो वञे। जेकी 100 का 1500 ॾियनि पिया उन्हनि खे आसानी से पैसा ॾिना पिया वञनि। ज़रीन खां इहो पिणु मालूम थियो आहे त DO ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूद आहिनि पर कार्रवाई न पिया कनि। इहे आख़िर उते कनि छा पिया जॾहिं त उते ऑफिसर मौजूद आहिनि पर कार्रवाई न पिया कनि। छा हू कटौती कंदड़ कश्मीरी सां मिलियल त न आहिनि। इन्हनि जो वधीक चवणो त असां SHO टंडो गुलाम हैदर मुमताज़ खोसो साहब ऐं SSP टंडो मोहम्मद खान के अपील करियूं था त गरीब मुस्तकिन अवाम के पैसों से दाड़ो हणंदड़ मानी कश्मीरी ऐं हुन सां गॾु जेके उनजा सहूलियतकार आहिनि संदनि ख़िलाफ़ फ़ौरन कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे।